إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما وقال تعالى في مقام آخر لا تجد قوما يؤمنون بالله واليوم الآخر يوادون من حاد الله ورسوله ولو كانوا آباءهم أو أبناءهم أو إخوانهم أو عشيرتهم أولئك كتب في قلوبهم الإيمان وأيدهم بروح منه ويدخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها رضي الله عنهم ورضوا عنه أولئك حزب الله ألا إن حزب الله هم المفلحون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما معزز
उलमा इकराम जी मौजूदगी में तव्हां बुजुर्गनि सां मुखातब थियण जो हुकुम मिलियो आहे। पंहिंजो इलाइक़ो हालात हाज़िरा जे पेश नज़र कादियानियत जे वर चढ़ियल आहे। इन नुवार ते कुछ बयान थी चुको है, मुझे ख़बर पई, उन करे कुछ गुज़ारिशात आखिर में बयान थींदियूं। फितनन खां बचण जे लाइ जेके उसूल आहिनि उन्हनि उसूलनि खां पंहिंजी ॻाल्हि जो आगाज़ करियूं था। उसूल मशहूर ऐं मरूफ़ आहिनि, असां हर आम ऐं ख़ासि खे ख़बर बि आहे, पर उनजी दोहराई रेपिटेशन सां वरी इंसान में हिकु इत्तिसाह पैदा थिए थो ऐं असांजे हिन कमज़ोर ईमान में वरी कुवत अचे थी ऐं इस्लाह थिए थी। उन्हनि जे पेश नज़र सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त हिकु इंसान मुस्लमान हुजण जे नाते सां पंहिंजो इहो अक़ीदो हिकु जुनूनी हद ताईं संभाले ऐं सारे रखे त हिन काइनात में जेसि ताईं सिसीअ में साह आहे तेसि ताईं अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर खां वधीक का बि ज़ात मूंखे महबूब न हुजणु खपे। सब खां वधीक मोहब्बत अल्लाह सां ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर सां। जेकॾहिं इन उसूल परस्ती ते क़ाइम रहियासीं त पोइ असां वाकई बाज़मीर आहियूं, ज़िंदा मुस्लमान आहियूं। ऐं इन उसूल जी भञकड़ी कंदड़ जेके दुनिया जा फितना आहिनि, अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि फितननि खे पंहिंजी ज़ात ऐं संदसि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत के आमो साम्हूं भेटियो आहे। तां त इंसान जे साम्हूं जॾहिं उहो फितनो अचे जेको हिनखे अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत खां पोइते करे ॿी का मोहब्बत ग़ालिब करे तो वो इंसान उन फितने का बाखबर हो जाए। अल्लाह सुब्हानहु व तआला मुख्तलिफ अंदाज में दो टोक चिट्टन लफ्ज़न में तकाबुल फरमाए, उन खां पोइ ईमानदारनि खे निर्वार कयो आहे। हिकु तकाबुल आहे शर्तिया ऐं ॿियो तकाबुल आहे मोमिन जे किरदार जे हिसाब सां। शर्तिया तकाबुल कुरान करीम में अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमायो है, क़ुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तर्दौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता याती अल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन। प्यारा पैगंबर, तहां पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे ॿुधायो, इन कान आबाउकुम व अबनाउकुम,
जेकॾहिं तव्हांजा पीअर ऐं तव्हांजो औलाद व इख़वानुकुम तव्हांजा भाइर व अज़वाजुकुम तव्हांजो घर वारियूं यानी दुनिया में जेके इंसान आहिनि उन्हनि इंसाननि जा रिश्ता हिते दंग थी वञनि था। पीउ जो रिश्तो पंहिंजे मौसमनि मां, पुट जो रिश्तो पंहिंजनि प्यारनि मां, भाइरनि जो रिश्तो पंहिंजे ग़म हिसारनि मां, उन खां पोइ ज़ाल जो रिश्तो पंहिंजे साह सरीकनि रफ़ीकनि मां, उन खां पोइ बिरादरी जो रिश्तो जेको पूरी दुनिया खां वधीक वेझो। इंसाननि जा सभई रिश्ता अल्लाह ताला गॾु कया आहिनि। इहो क़ुरान जो एजाज़। पोइ इन्हनि इंसानी रिश्तनि खां अॻिते तव्हांजा माल जेके वॾी महिनत सां तव्हां कमाए गॾु कया आहिनि, तव्हांजा वापार, तव्हांजा कारोबार जिन जे बारे में अव्हांखे हर वक़्तु उल्को आहे, खुटको आहे त मता न कारोबार में नुक़सान थी पवे। दुनिया जा बंगला ऐं कोठियूं, दुनिया जूं महलूं जिन में रही तव्हां तमामु घणा ख़ुशबाश आहियो, ॾाढी फरहत ऐं ख़ुशी महसूस करियो था, जेके ॾिसी करे दिलि ठरे थी। दुनिया जी तव्हांजे लाइ जन्नत अल्लाह ताला उनखे बणाए छॾिया आहिनि। यानी रिश्तनि में बि कमाल जा रिश्ता ऐं दुनियावी धन दौलत में हर क़िस्म जी धन दौलत अल्लाह ताला बणाए छॾी। उन खां पोइ अल्लाह ताला साम्हूं हिकु मोहबत खे पाण भेटियो। अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही, ये सभई शयूं तव्हांखे अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर खां वधीक प्यारियूं आहिनि। वजिहादिन फी सबीलिही, ऐं जेकॾहिं अल्लाह जे राह में अव्हांखे जिहाद लाइ सॼो वञे, अचो पंहिंजे बॉर्डरनि जी हिफ़ाज़त कयो। दुश्मन तव्हांखे पारो पारो करणु चाहे थो, दुश्मन तव्हांजो लॾूं करणु चाहे पियो, अचो दुश्मन सां साम्हूं सीनो ताणे तव्हां लड़ाई करियो ऐं विड़ो। इन खां बि अव्हांखे इहे शयूं वधीक प्यारियूं आहिनि। फतरब्बसू हत्ता यअती अल्लाहु बिअम्री, पोइ इंतज़ार करियो अल्लाह जे तमर जो, अल्लाह जो तमर तव्हां ते कड़की पवे। वल्लाहु ला यहदिल क़ौमल फासिकीन, अल्लाह ताला इन उसूल खे टोड़ींदड़ फासिक गुनाहगार खे हिदायत न ॾींदो। तव्हां ॾिसो हिन में अल्लाह ताला जेके दुनिया जूं महबूब शयूं आहिनि इंसाननि मां ऐं इंसान जे धन ऐं दौलत मां, उहे सभई ॻणाए उन खां बि फरमाई त जेकॾहिं अल्लाह खां महबूब, अल्लाह जे प्यारे पैगंबर खां महबूब, अल्लाह जे राह में जिहाद खां महबूब आहिनि, उहो माण्हू फासिक जी लिस्ट में आहे। उहो माण्हू फासिक जी लिस्ट में आहे। जेके अहले ईमान तक़वा शार माण्हू आहिनि, अल्लाह जा प्यारा आहिनि, जिन जो अल्लाह ताला किरदार बयान कयो आहे। ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हादल्लाह व रसूलहू, प्यारा पैगंबर तव्हां अहिड़ी क़ौम न लहंदा जेके अल्लाह ते ईमान रखनि ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखनि। उहे वरी उन्हनि माण्हुनि सां मोहबत कनि जेके माण्हू चिटा ऐं पदरा अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जा दुश्मन ऐं मुखालिफ़ आहिनि। किरदार बयान थी रहियो आहे। मोहबत जो मयार आहे त जेके माण्हू अल्लाह ते ईमान रखनि था, अल्लाह जे प्यारे पैगंबर, अल्लाह जे आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखनि था, उहे ई माण्हू वरी उन्हनि माण्हुनि सां प्यार कनि जेके माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर सां दुश्मनी रखनि था, सवा सुधा मुखालिफ़ आहिनि। इहे माण्हू उन्हनि खे पंहिंजा प्यारा कनि, उन्हनि सां मोहबत कनि। अहिड़ी क़ौम तोखे मिलंदी। दुनिया जे तख़्त ते मिट्टी पॉलिसी वारा माण्हू कोन मिलंदा जो हिकिड़े पासे अल्लाह ते ईमान हुजे, आख़िरत ते यकीन हुजे ऐं उहे माण्हू वरी मोहबत उन्हनि सां कनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर दुश्मन हुजनि। इहो थी थो सघे? कोन थो थी सघे। कमाल आहे। कुर्बान वञा अल्लाह जे कलाम तां। सुभान अल्लाह। वलौ कानू आबाहुम औ अबनाहुम औ इख़वानहुम औ अशीरतहुम, पाण वटि त मफ़ाद परस्ती जे अंदरि ज़ात पात टिपी, इस्लाम जूं हदूं टिपी, अलाए किथे वञी वञूं था। हिते क़ुरान रिश्ता बयान कया आहिनि। वलौ कानू आबाहुम, चाहे जिन सां मोहबत कनि पिया,
हालांकि अल्लाह जा दुश्मन आहिनि, अल्लाह जे पैगंबर दुश्मन आहिनि, ये इन्हनि जा पीअर छो न हुजनि, वलौ कानू आबाहुम औ अबनाहुम औ इख्वानहुम, इन्हनि जा पीअ छो न हुजनि, इन्हनि जा पुट छो न हुजनि, इन्हनि जा भाइर छो न हुजनि, इन्हनि जा खानदान जा सगा रत जा रिश्ता छो न हुजनि। जॾहिं इन मयार ते पहुचनि था, किरदार इहो थिए थो, अल्लाह अकबर, त पोइ अल्लाह तरफ़ां ख़ासि मदद अचे थी। उलाइका फी क़ुलूबिहिमुल ईमान, जॾहिं ईमान में मयार में अल्लाह ई अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत ऐं हुक्म सच आहिनि, जो इहा मोहब्बत एॾी हिननि जी दिलनि में रासिख़ आहे, जो इन मोहब्बत खे टोड़ण वारो भाउ आहे तॾहिं कुर्बान, जेकॾहिं पुट आहे तॾहिं कुर्बान, जेकॾहिं पीउ आहे तॾहिं कुर्बान, खानदान आहे तॾहिं कुर्बान। अल्लाह का मुबइन का न पोइ अल्लाह इनखे सिलो कड़ो ॾे थो। उलाइका फी क़ुलूबिहिमुल ईमान, अल्लाह इन्हनि जी दिलनि में ईमान खे लिखी छॾियो आहे। व अयदहुम बिरूहिम मिन्हु, ऐं अल्लाह इन्हनि जी मदद फरमाए थो पंहिंजी ख़ासि रहमत ऐं फज़ल सां। वयदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा, दुनिया में अल्लाह जी रहमत ते कायम, जॾहिं आख़िरत थींदी तॾहिं अल्लाह फरमाई आउं उन्हनि खे बागनि में दाख़िल कंदुसि, जिन बागनि हेठां नहरूं वेंदियूं। टियों एज़ाज़ रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, इहो एज़ाज़ सहाबा जो आहे। रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, इहो एज़ाज़ सहाबा जो आहे। पर सहाबा जे एज़ाज़ में हिन ज़माने जा, हिन खां पहिरें ज़माननि जा, क़यामत ताईं ईंदड़ ज़माननि जा उहे माण्हू अल्लाह शामिल कया आहिनि, जेके अल्लाह ई अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत में सौदेबाज़ी नथा कनि। ऐं मोहब्बत तलफ़ुज़ जो, ज़ुबान सां ठकाउण जो, मिंबरनि तां वाइदनि जो नालो न आहे, मोहब्बत किरदार जो नालो आहे। अल्लाह ई अल्लाह जे पैगंबर जो दुश्मन, मुशरिक, बुत परस्त, बिदअती, अल्लाह जे शिरक जो दाई, दीन जो दुश्मन, दीन ते मज़ाक़ ऐं ठठो करण वारो, इहो अल्लाह जो दुश्मन आहे, अल्लाह जे पैगंबर दुश्मन आहे। जेकॾहिं असांजी इन सां मोहब्बत आहे, तव्हां लिखी वठो, अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत नथी थी सघे। पर जेकॾहिं इम्तिहान में कामयाब आहे, हक़ जा रिश्ता कुर्बान करण जे लाइ तयार आहे, तव्हांखे हिन दौर में बड़ा माण्हू मिलंदा। अल्लाह फरमाई एज़ाज़ ॾींदुसि, एज़ाज़। उहे एज़ाज़ इहे आहिनि जो अल्लाह फरमाए थो ईमान मूं दिलनि में लिखी छॾियो, जेसिताईं जीअरा आहिनि ईमान ते, फौत थिया जन्नत में, रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह उन्हनि खां राज़ी, अल्लाह खां राज़ी, अल्लाह उन्हनि खां राज़ी, हू अल्लाह खां राज़ी। अल्लाहु अकबर। उलाइका हिज़्बुल्लाह, आख़िरी एज़ाज़ अल्लाह फरमाए थो मुंहिंजी जमात आहे। उलाइका हिज़्बुल्लाह अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल मुफ़्लिहून, याद रखो अल्लाह जी जमात, इहा ई जमात हक़ीक़ी कामयाबी माणण वारी आहे। इहो किरदार आहे जेको अल्लाह बयान कयो आहे उन्हनि माण्हुनि जो जेके सच्चा अल्लाह ई अल्लाह जे पैगंबर सां मोहबत करण वारा आहिनि। ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله। जो किरदार है माण्हुनि जा बदिलो आहे, इन किरदार जे अंदर मिटी पॉलिसी दुनिया बि क़बूल नथी करे, अल्लाह बि क़बूल नथो करे, अल्लाह जा प्यारा पैगंबर क़बूल नथा कनि। मोहब्बत जो मयार उनमें जेकॾहिं मिटाई अची वई हली त दुनिया में मुसलमान त छा, पर जेको काफ़िर आहे उहो बि इन शइ खे निफ़ाक़ चवंदो आहे। अल्लाह ताला टोला ई कया आहे, ॿ टोला आहिनि। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादा, जेके अल्लाह खां सवाइ ॿियनि खे पंहिंजा महबूब बणाइनि था। युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह, पंहिंजे महबूबनि सां ईअं मोहबत कनि था जीअं अल्लाह सां मोहबत करणु खपे। हिकिड़ो इहो आहे। ऐं ॿियो गिरोह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, जिन ईमान आंदो उहे अल्लाह जी मोहबत में सभ खां अॻु भरा, अल्लाह जी मोहबत में सभ खां अॻु भरा। ऐं इन अल्लाह जी मोहबत जो इज़हार हिन दुनिया में थी वेंदो आहे।
अल्लाह के प्यारे पैगंबर जा मिसाल मौजूद क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला जिन माण्हुनि खे घुराईंदो न सलींदो अल्लाह ताला तरफ़ां ऐलान थींदो ऐनल मुतजालिसून फ़ीह ऐनल मुतज़ाविरून फ़ीह अल हुब्बु लिल्लाहि वल बुग़्दु फ़िल्लाह अल्लाह जी ज़ात कारण अल्लाह वारनि सां मोहब्बत अल्लाह खे राज़ी करण लाइ अल्लाह जे सां नफ़रत या ईमान जी तकमील ऐं ईमान जी तनकीस जो मसलो आहे मन अहब्ब लिल्लाहि व अबग़ज़ लिल्लाहि व अअता लिल्लाहि व मनअ लिल्लाहि फ़क़द इस्तकमल अल ईमान मोहब्बत अल्लाह खे राज़ी करण लाइ नफ़रत अल्लाह खे राज़ी करण लाइ कंहिं ते ख़र्च कबो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कंहिंखे कोन ॾिबो अल्लाह खे राज़ी करण लाइ जंहिंजो अक़ीदो इहो आहे उनजो ईमान कंप्लीट उनजो ईमान कंप्लीट आहे ऐं इहो जॾहिं ईमान थिए अल्लाह जी मोहब्बत जे करे दुनिया में तुंहिंजे सां मोहब्बत आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह सॾींदो मुंहिंजी मोहब्बत करण वारा मूं कारण पाण में विहण वारा मूं कारण हिक ॿिए सां मिलण वारा ज़ियारतूं करण वारा किथे आहिनि अॼु उन्हनि खे आउं पंहिंजे अर्श जी छांव में ॾिनसि जंहिं ॾींहुं अर्श जी छांव धारां का बि छांव कोन्हे ऐं इन अमल ते अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी जेका मोहब्बत आहे इन मोहब्बत में जेके माण्हू नाकाम थिया क़यामत जे ॾियारे पछताईंदा यौम यअदु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूलि सबीला क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो क़ुर चवे थो ज़ालिम पंहिंजूं आङुरियूं चॿाड़े खाईंदो छाजे करे यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूलि सबीला इज़हार कंदो हाय काश दुनिया में जेकॾहिं पैगंबर जे रस्ते ते हलां हा त मूं लाइ केॾो न भलो थिए हा अॼु अफ़सोस कहिड़ी शइ ते आहे अफ़सोस इन ॻाल्हि ते आहे त या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फ़ुलानन ख़लीला हाय अफ़सोस जेकॾहिं दुनिया में फलां शख़्स खे पंहिंजो दिली दोस्त न ठाहियां हा त केॾो बि भलो थिए हा मुशरिक काफ़िर त परे जी ॻाल्हि आहे बद किरदार फासिक ऐं फाजिर जेको मुसलमान आहे उनखे ई दिली दोस्त बणाइण जी इजाज़त कोन्हे अल्लाह जे प्यारे फरमान आहे त ला उसाहिब इल्ला मुमिना वला याकुल तुआमक इल्ला तक़ियुन उसूल बणाए रख त हमेशा दोस्ती उन सां रख जेको मोमिन हुजे ला उसाहिब इल्ला मुमिना दोस्ती उन सां रख जेको मोमिन हुजे तो मोमिन की दोस्ती तोखे दुनिया में कामयाब कंदी ऐं आख़िरत में कामयाब कंदी जॾहिं त जेको फासिक ऐं फाजिर आहे उन जी दोस्ती दुनिया में बि धबो आहे ऐं आख़िरत में बि छा ज़लाल रसवाई आहे चवंदो त जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं इज़हार कंदो जेकॾहिं दुनिया में फलां शख़्स खे पंहिंजो दिली दोस्त न ठाहियां हा त भलो थिए दिली दोस्त कीअं ख़लील जी माना इहा आहे जंहिंजी मोहब्बत दिल में वठल हुजे ऐं उनजो इज़हार माण्हू सां कंदो वठंदो आहे उनजो इज़हार माण्हू माण्हुनि जे साम्हूं कंदो वठंदो आहे जंहिंसां दिली दोस्ती हुजे माण्हू माण्हुनि जो इज़हार कंदो आहे तव्हांखे मिसाल वठणो अथव मिसाल तव्हां वठणो आहे तव्हां सोशल मीडिया ॾिसो सोशल मीडिया जो दौर अथव तव्हां ॾिसो हर माण्हू जी मोहब्बत वारे थी पवंदी त कंहिंजे हक़ में लिखे थो कंहिंजे लाइ मोहब्बत जो इज़हार करे थो कंहिंजी हिमायत करे थो कंहिंजा नारा हणे थो कंहिंजी चमचागिरी करे थो तव्हांजे लाइ निर्वाह थींदा किरदार निर्वाह थींदा हलिया हीउ इज़हार कंदो लम अत्तख़िज़ फ़ुलानन ख़लीला लक़द अज़ल्लनी अन ज़िक्री बाद इज़ जाअनी अल्लाह जो हक़ आयो क़ुरान आयो मोहम्मद करीम जा फरमान आया इन चई यार ॻाल्हि आहे मफ़ाद जी हींअर इन शइ खे छॾे खणी निमाज़ जी छो फिक्र कई अथई गाॾी जी हींअर छो फिक्र आहे तोखे वरी अक़ीदो हींअर यादि आयो आहे जॾहिं पाण खे पंहिंजा मुख़्तलिफ़ मामलात सही कंदे वक़्तु आयो आहे नशा पता पाण खे करणा आहिनि माण्हुनि मां कम पाण खे वठणा आहिनि तंहिंजे करे जेको बि आहे उन सां हलणो आहे अॼु शराबीअ सां गॾु सुभाणे बुत परस्त सां गॾु परीहं जुआरीअ सां गॾु उन खां पोइ दीन जे दुश्मन मुरीद सां गॾु जंहिंसां बि अचिबो उन सां छा आहे पहिरें पइबो उन सां दोस्ती रखबी पंहिंजा मफ़ाद करणा आहिनि पोइ आख़िर में देखा जाएगा तंहिंजे करे इज़हार कंदो इन न करिया हा त भलो थिया छो हिन मूंखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल कयो अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल कयो वकान शैतान लिल इंसान ख़ज़ूला
अल्लाह फरमाए त शैतान त हो ही रुसवा करण पोयां अज तो रुसवा कर छॾिया अल्लाह ताला हिकु ॿियो ज़ावियो बयान कयो आहे अल-अखिल्लाउ यौमइदिन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्ला अल-मुत्तक़ीन क़यामत जे ॾियारे सभई दुनियावी दोस्तियूं दुश्मनी में बदली वेंदियूं वञूं इल्ला अल-मुत्तक़ीन सवाइ परहेज़गार माण्हुनि जे परहेज़गार माण्हुनि जूं दोस्तियूं उते बि क़ाइम हूंदियूं परहेज़गार माण्हुनि जी सोबत उते बि क़ाइम हूंदी छो उन्हनि जी मोहबत जो मयार ईमान बिल्लाह हो उन्हनि जी मोहबत जो मयार अल्लाह जी मोहबत अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मोहबत हो या इबादी ला खौफुन अलैकुम अल-यौम वला अंतुम तहज़नून ऐलान थींदो अल्लाह का मोहबत करण वारा मुत्तकी ऐ मुंहिंजा ॿारो अॼु तव्हां ते को बि ख़ौफ़ कोन्हे अॼु तव्हां परेशान कोन थींदो दलिया आउं तव्हांखे मिसाल ॾियां थो दुनिया में अल्लाह जे पैगंबर जे दीन ख़ातिर जेका मोहबत आहे तक़वा जी बुनियाद ते कम कीअं ईंदी सही बुखारी जी रिवायत सही मुस्लिम जी रिवायत आहे जॾहिं माण्हू पुल सिरात पार कंदा दिकी हदीस आहे नंढो टुकड़ो पिया कयां माण्हू पुल सिरात पार कंदा पुल सिरात पार करण महिल कई ईमान वारा माण्हू गुनाहनि जे करे कटिजी जहन्नम में ॾेई पवंदा पुल सिरात हूंदी बि जहन्नम तां मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिक हतमम मक़दिया हर हिकु माण्हू खे या पुल सिरात वार खां सिंधी तलवार खां तिखी या पार करणी आहे फरमायो कुछ अहिड़ा माण्हू हूंदा जेके उते कटिजी टुकर थी जहन्नम में ॾेई जेके उन्हनि जा भाइर मोमिन दुनिया जा दोस्त उहे जॾहिं पुल सिरात पार करे ॾिसंदा त असांजा भाइर त किरी विया हलिया अल्लाह जो कसम सही मुस्लिम में अल्फाज़ अहिड़ा आहिनि जंहिंजो चिट्टो तर्जुमो जेकर माण्हू अवाम साम्हूं करे असांखे ख़ौफ़ थिए उहे उते दड़ो हणी बीह रहंदा अल्लाह जी बारगाह में फरमायो इन्हनि खां वधीक हक़ जे लाइ हक़ ख़ातिर को बि माण्हू अल्लाह वटि हुजत कोन कंदो चवंदा छा रब्बना इख़वानना कानू युसल्लून मअना वयसूमून मअना वयहुज्जून मअना असांजा परवरदिगार असां पंहिंजा भाइर अखियुनि सां ॾिसां दुनिया में मस्जिदनि में निमाज़ी गॾु नमाज़ूं पढ़ंदा हुआ रमज़ान जे महीने में शहर इफ्तार तरावियुनि में अखियुनि सां ॾिसंदा हुआसीं या अल्लाह हज जो सफ़र हो ही हज में हाजी मूंसां गॾु हो अल्लाह अखियुनि सां ॾिठासूं जहन्नम में किरी विया जेसि ताईं जहन्नम मां निकिरंदे अॻिते कोन वधंदासूं दुनिया के अंदर सुठी सोबत अल्लाह का दोस्ती जो तो मिसाल ॾिसो कीअं सरखरू करे थी अल्लाह जो कुरान अल-अखिल्लाउ यौमइदिन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्ला अल-मुत्तक़ीन उन्हनि बि तक़वा वारी दोस्ती कायम आहे सिर्फ़ कायम कोन्हे कम अचे पई अल्लाह फरमाईंदो वञो पां वञो सुञाणी जेके मुंहिंजा भाइर जिनखे निमाज़ में ॾिठो जिनखे रोज़नि में ॾिठो जिनखे सां गॾु हज कंदे ॾिठव उनखे पंहिंजी ॿाहुनि मां ढले जन मां कढी अल्लाह ताला फ़रिश्तनि खे मोकिलींदो फ़रिश्ता हुननि खे वठी ईंदा हू मथां बि निशानदेही कंदा फ़रिश्ता उन्हनि माण्हुनि खे छिके जहन्नम मां कढी ईंदा उन्हनि खे हथ में वठी करे पाण सां गॾु जंग वठी ईंदा ये मोहब्बत जेका आहे इन मिट्टी पॉलिसी न हुजे अल्लाह कारण मोहब्बत हुजे या दुनिया में भी मोहब्बत अल्लाह वटि इबादत आहे ऐं इहा मोहब्बत आख़िरत में मोमिन जी कामयाबी जी गारंटी आहे तंहिं करे इन मोहब्बत ते आंच अचण न ॾियो इन मोहब्बत जे अंदर ॾार विझण न ॾियो मफ़ाद केतिरा बि छो न हुजनि पर जॾहिं ॻाल्हि हुजे अल्लाह जे पैगंबर जी दीन जी सरबुलंदीअ जी ईमान जी त उन मामले में इंसान कॾहिं सौदेबाज़ी न करे इहो मयार आहे इन मोहब्बत खे बचाइण जो मयार आहे ऐं मोहब्बत बचंदी आहे सोबत सां मोहब्बत दीन जा उसूल परस्ती क़ाइम रहंदी कंहिंसां सोबत सां आउं तव्हां मिसाल ॾियां अल्लाह जे प्यारे पैगंबर जे प्यार खे मिसाल आहे ॿ मिसाल ॾींदुसि पाण फरमायूं त सुठे दोस्त जो मिसाल ऐं बुरे दोस्त जो मिसाल ईअं आहे पाण सभिनी जा मिसाल अहिड़ा आहिनि दौरान तदरीस आऊं ॿारनि खे चवंदो हुउसि त अल्लाह जे प्यारे पैगंबर जा मिसाल अहिड़ा आहिनि ईअं पियो लॻे
जेके अल्लाह जा प्यारा पैगंबर असांजे लाइ विया हुजनि। अल्लाह अकबर। अहिड़ा मिसाल जिहाद जे अंदरि शिरकत करण वारा माण्हुनि जा मिसाल त जंहिं उठड़ीअ खे जेको माण्हू ॾुहे थो, हिकिड़ी ॾुहाई ऐं ॿी ॾुहाई जे विच वारो वक़्तु केतिरो हूंदो आहे? जेको माण्हू एतिरो वक़्तु शरीक थियो उहो माण्हू जेको आहे उनखे जनम जी बाहि पहुचंदी। ठीकु आहे। उन खां पोइ ॿिया खोड़ सारा मिसाल हिते अल्लाह जे प्यारे पैगंबर जो मिसाल ॾिनो आहे। उहो आम मिसाल त सुठे दोस्त जो मिसाल ऐं बुरे दोस्त जो मिसाल ईअं आहे, हिकिड़ो ख़ुशबू खपाइंदड़ आहे, ॿियो खूरी पचाईंदड़ आहे। ख़ुशबू खपाइण वारे माण्हू सां अगरि दोस्ती आहे, जेको हुन सां गॾु वेहे थो, उनखे टे फ़ाइदा थींदा। या त उहो उन खां ख़ुशबू ख़रीद करे वठंदो, या त ख़ुशबू विकिणण वारो दोस्ती में उनखे तोहफ़ो ॾेई छॾींदो, या त तोहफ़ो कोन थो ॾे, जेसि ताईं भेड़ो वेठो हूंदो, गॾु वेठो हूंदो, ख़ुशबू ऐं महक हिन जे दिमाग़ दिलि ताईं पहुचंदी, हिन जो दिमाग़ मुअत्तर थींदो। पर फरमायूं बुरे दोस्त जो मिसाल कहिड़ो आहे? खूरीअ वारे जो मिसाल। खूरीअ वारे सां गॾु वेंदे जॾहिं हू खूरीअ खे धईंदो, बाज़ीगरनि में जॾहिं विझंदो, गुटको विझंदो, जॾहिं जरूं निकिरंदियूं, या त उन्हनि पतंगनि सां कपिड़ा ठहंदा, जे कपिड़ा न सड़िया त घटि में घटि जेको बाज़ीगर मां धूं निकिरे पियो उहो वात में पियो पवंदो, अखियुनि में पियो पवंदो, एलर्जी बि वधंदी, खंघ दिक मतिलबु माहौल ख़राब पूरो। त इहो पाण सभु मिसाल ॾिनो आहे दुनिया जे अंदरि त सुठी दोस्ती जो असरु सुठो आहे ऐं बुरी दोस्ती जो असरु बुरो आहे। ऐं इहा दोस्ती जेका आहे इहा दोस्ती मोहबत जी वॾी अलामत ऐं तर्जुमान इहा आहे। सुठी ऐं बुरी दोस्ती जो मिसाल आउं तव्हांखे बुरी दोस्ती जो जेको मिसाल ॾियां। सही बुखारी जी रिवायत, अल्लाह जा प्यारा पैगंबर जॾहिं अबू तालिब जो आख़िरी वक़्तु आयो, अल्लाह जा प्यारा पैगंबर, छो त अबू तालिब अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहसिन हुआ। सही बुखारी जी रिवायत आहे, वया ऐं चवण लॻा, या अम्मी कुल ला इलाहा इल्लल्लाह कलिमतन उहाज्जु लक बिहा इंदल्लाह यौमल क़ियामह। मुंहिंजा चाचा, तूं ला इलाहा इल्लल्लाह पढ़, ई अहिड़ो कलमो आहे जंहिंजे ज़रिए सुभाणे क़यामत जे ॾियारे अल्लाह जी बारगाह में आऊं तुंहिंजे हक़ में सिफ़ारिश कंदुसि। अल्लाह अकबर। उन वक़्तु उन वटि ॿ हुनजा दोस्त वेठा हुआ, लंगोटिया यार, रियल पग मट ॿ यार वेठा हुआ, दिल्ली दोस्त, जिन अॻे बि हुनखे दीन खां रोकियो ऐं हिन वक़्तु बि हिन वटि वेठा हुआ। शायरी लिखनि था त अल्लाह जे पैगंबर जे इन लफ़्ज़नि ते हिन माण्हूअ जो रुझान ऐं तासुरात अहिड़ा हुआ जो ॼण त हू आमादा थियण वारो हो। एतिरे में धड़को ॾिनो अबू जहल खे, क्या तरग़ब अन मिल्लत अब्दुल मुतलिब। अब्दुल्ला अबू जहल ऐं अब्दुल्लाह इब्न अबी उमैया ॿई। अबू जहल खे चई त भेण हिन वक़्तु तूं अब्दुल मुतलिब जो दीन जेको हुनखे छॾीअ पियो, हिन वक़्तु पंहिंजे दीन सां फिरे थो। जॾहिं हुन साम्हूं हुनखे ताणो ॾिनो न, तॾहिं अला मिल्लत अब्दुल मुतलिब। अल्लाह अकबर। दोस्ती हुनखे छा आहे वाहे छॾियो, दोस्ती हुनखे लोड़े छॾियो। चई त अब्दुल मुतलिब जे दीन ते आऊं ठीकु आहियां। हिन जो छा आहे साह निकिरी वियो हलियो। अल्लाह जे प्यारे पैगंबर जे दिलि में एतिरी हुन माण्हुनि लाइ मोहबत ऐं एतिरो अहसासु हो त अस्तगफिरन लक मा लम उन्ह अन, जेसि ताईं मूंखे अल्लाह मने न कयो, मने न कई, तेसि ताईं हिन लाइ आऊं बख़्शिश ऐं माफ़ी जी दुआ घुरंदो रहंदुसि। तव्हांजो क़ुर आहे त मा कान लिन्नबी वल्लज़ीन आमनू ऐं यस्तगफिरू लिल मुशरिकीन वलौ कानू उली कुर्बा। मुंहिंजा भाइरो, अल्लाह ताला जो दीन रहमत ऐं नरमी बि घणई आहे, पर ईमान जे मामले में जेतिरो दीन में सलाबत, सख़्ती, उसूल परस्ती आहे, तव्हांखे मिसाल कोन मिलंदो। वो केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह। दुआ कहना है चाचे जे लाइ आहे। अल्लाह फरमाए थो पैगंबर खे जाइज़ कोन्हे मा कान लिल नबी वल्लज़ीन आमनू ऐं यस्तगफिरू लिल मुशरिकीन। पैगंबर लाइ जाइज़ न आहे, के मोमिन लाइ जाइज़ न आहे जो उन्हनि माण्हुनि लाइ माफ़ी जी दुआ घुरनि जेके माण्हू कुफ्र ते मरी चुका आहिनि। वलौ कानू उली कुर्बा मिन बअदि मा तबय्यन लहुम अन्नहुम असहाबुल जहीम। जेकॾहिं वेझा माइल छो न हुजनि, शिरक ते फ़ौत आहिनि, पैगंबर खे ऐं मोमिननि खे इजाज़त न आहे जो उन्हनि लाइ इस्तिग़फ़ार जी दुआ घुरनि। अल्लाह ताला मना करे छॾियो, अल्लाह जा पैगंबर रुकजी विया आहिनि। मतिलबु इहो आहे त बुरी दोस्ती दुनिया में बुरो बणाए थी ऐं इंसान जो हशर, इंसान जी पूरी जेका आख़िरत आहे सा बर्बाद करे छॾे थी। ऐं मिसाल ॾींदो आहियां, दीन में मुदाहनत ऐं नरमी जेका आहे इहा
नस्लूं खणे छॾींदी आहे, नस्लूं खणी वेंदियूं आहिनि। तव्हां जेका चओ था न अब असीं ने कंहिं सो जद्दी पुश्ती तौलीद वारा अहिड़े हदीस आहियूं, जेकॾहिं तव्हां न खणिया तव्हांजो औलाद खणंदो। जेका असांजी उथी वेठी आहे, असांजी उथी वेठी जो असर असांजे औलाद ते वेंदो। आउं तव्हां मिसाल ॾियां थो, असांजे जेके यूनिवर्सिटी जा छोकिरा जेके आहिनि, तव्हां इन जो मिसाल वठो, हिते मौजूद हुजनि, उहे बि ॻाल्हि जी गवाही ॾींदा। ख़ानदानी लदी छोकिरा यूनिवर्सिटियुनि में विया, कम्युनिस्ट थी विया हलिया, दहरिया थी विया हलिया, मुशरिक थी विया हलिया, कबर परस्त थी विया हलिया, अल्लाह जे दीन जे दुश्मन थी विया हलिया। मुंहिंजो शख़्स जो वाक़ियो ॿुधो, जद्दी पुश्ती ख़ानदानी रईस माण्हू, छोकिरो पढ़ी आयो, ॾाढो उमरो करे आयो या हज करे आयो, चई पुट ही ज़मज़म पी। जवाबु ॾिनो, चई मुंहिंजे सिंधो जो पाणी ज़मज़म खां वधीक पाक आहे। ही छा आहे कि असां माण्हुनि जी मुदानत आहे। असीं माण्हू तरबियत कोन था करियूं, अक़ीदा अल वला वल बरा निकिरी वियो हलियो। आम माण्हुनि ते मयारी कोन्हे, असांजा बि लेखा रही विया, असांजा बि लेखा रही विया हलिया। असाबे दस्तार उहे हिन उसूल जे अंदरि किरी विया हलिया। पंजाब बराबरि कोन्हे, पर असांखे पंहिंजी इस्लाह करणी ज़रूरत, इस्लाह करणी ज़रूरत आहे। कंहिंसां पंहिंजी दोस्ती आहे, कंहिंसां मोहबत इज़हार कयूं था, कीअं असांजी उथी वेठी आहे। दीन जी दावत मिशन हो, उहो मिशन रहिजी वियो हलियो। सोशल मीडिया ते चिमचागिरी मिशन बणिजी वञे हलियो। मूंखे ॿुधायो, इन खां वधीक का पस्ती ऐं इनहदा ॾींदो? ये लफ़्ज़ चवंदे मूंखे शर्मसारी आहे, पर चवण मुंहिंजी मजबूरी आहे। तव्हां आवाम आहियो, आम दोस्त आहियो, अवां ते हक़ खे वाज़े करण मजबूरी आहे। सम्झी आया? तंहिं करे मोमिन जेको आहे, उन मोमिन जो किरदार हूंदो आहे, उहो चिटो हूंदो आहे। अल्लाह जे पैगंबर जी मोहबत खां वधीक का शइ कोन हूंदी आहे। आख़िरी ॻाल्हि उहा मूं अर्ज़ु कयो त अल्लाह जे प्यारे पैगंबर जी नबूवत ख़ातमुन नबीयीन जी आहे। ख़ातमुन नबीयीन, जंहिं माण्हू जी दिलि में अल्लाह जी मोहबत, अल्लाह जे पैगंबर जी मोहबत न आहे, उहो हिन नुक़्ते ते क़ाइम नथो रही सघे, नुक़्ते ते क़ाइम कोन रही सघे। ख़ातमुन नबीयीन हुजण जो सबूत क़ुरान जी 100 आयतुनि खां वधीक मक़ामात मौजूद आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जूं 100 खां वधीक हदीसूं मौजूद आहिनि, जिन में अल्लाह जे प्यारे पैगंबर खे ख़ातमुन नबीयीन जो लक़ब ॾिनो वियो आहे। हिकिड़ी आयत सूरह अहज़ाब आयत नंबर 40, जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला इहे लफ़्ज़ बतौर मोहर नाज़िल कया आहिनि। दीन चिट्टो आहे, दीन में चिटाई आहे, मिलावट कोन्हे। अल्लाह ताला जो दीन चिट्टो आहे, खरो आहे, निज निसोरो आहे, उनमें इश्तिबाह किथे बि कोन्हे। मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। मुहम्मद करीम तां मर्दन मां कंहिंजा पीउ न आहिनि, न्याणियुनि जा पीउ आहिनि। अल्लाह जा प्यारा पैगंबर औरतुनि जा पीउ आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर जे न्याणियुनि जूं शादियूं थियूं, उन्हनि जो औलाद थियो, शादीशुदा छोकिरी औरत थी वई, पर अल्लाह जे प्यारे पैगंबर जा पुटड़ा उहो ॿार फौत थी विया, को मर्द कोन थियो, को जवान कोन थियो, मर्द कोन थियो, ॿार तां में फौत थी विया। कुरान लफ़्ज़ थी कया, अल्लाहु अकबर। अबा मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम, तां मर्दन मां कंहिंजा पीउ न आहिनि, वलाकिन रसूल अल्लाह। एज़ाज़ आहे, एज़ाज़ ही आहे, अल्लाह जा पैगंबर आहिनि। पर पैगंबर जेके आदम अलैहिस्सलाम वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं आया, पैगंबर उहे बि हुआ, पर हिते हिकु इज़ाफ़ी इम्तियाज़ आहे, व ख़ातमुन नबिय्यीन, रसूलुल्लाह आहिनि, ऐं सभिनी पैगंबरनि में आख़िरी पैगंबर आहिनि। व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। अल्लाह के हर शइ जो इल्म आहे, त हाणे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। अल्लाह के हर शइ जो इल्म आहे त क़यामत ताईं जेका अचण वारी उम्मतूं आहिनि, अचण वारी इंसानियत आहे, उन जूं जेके बि ज़रूरतूं आहिनि, उहे सभई ज़रूरतूं दीन इस्लाम पूरियूं करे छॾियूं आहिनि। अल्लाह जा प्यारा पैगंबर उहे सभई अहकाम, उहे सभई ज़रूरतूं बयान करे चुका आहिनि। अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। ऐलान थियो, दीन मुकम्मल आहे, ऐं इहो दीन मुंहिंजो इनाम आहे।
इन दीन जी बेक़दरी न करियो दीदारो अल्लाह जो इनाम आहे हिन अल्लाह जे इनाम वारो माण्हू हमेशा फ़ख्र कंदो आहे उ कीवाईंदो कोन्हे एहसास कमतरी जो शिकार न आहे थींदो कहिड़ो ग़रीब छो न हुजे मुफ़लिस छो न हुजे उनखे पंहिंजे ईमान ते अक़ीदे ते प्यारे पैगंबर जे रिसालत ते फ़ख्र हुजणु खपे फरमाई मुंहिंजी नेमत आहे जेका मूं तव्हां ते पूरी कई आहे हिन इस्लाम जे दीन हुजण ते ऐं अल्लाह अवां खां राज़ी आहियां हिन आयत में अल्लाह बयान फरमाए छॾियो त दीन कंप्लीट आहे हिन में को नक़्स कोन्हे तंहिंजे करे हाणे दोबारा को नओं दीन कोन्हे ईंदो पैगंबर छो ईंदा हुआ अल्लाह जा पैगंबर उन करे ईंदा हुआ जो पहिरें पैगंबर जी शरीयत में माण्हू रद बदल कंदा हुआ शरीयत में सख़्ती थी वेंदी हुई तारीफ़ थी वेंदी हुई यहूदन तारीफ़ कई ईसाईन तारीफ़ कई इन खां पहिरें क़ौमुनि बि मुख़्तलिफ़ हरकतूं कयूं पैगंबर फौत थी वियो हलियो शरीयत में तारीफ़ थी वई हली पर उहो दीन आहे जंहिंजो इम्तियाज़ इहो आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून ही दीन मूं नाज़िल कयो आहे हिन दीन जो मुहाफ़िज़ ख़ुदि अल्लाह आहियां ख़ुदि अल्लाह दीन जो मुहाफ़िज़ आहे तंहिंजे करे क़यामत ताईं ही दीन क़ाइम आहे ऐं अल्लाह जा प्यारा पैगंबर आख़िरी पैगंबर आहिनि पाण फरमायो त अना ख़ातमुन नबिय्यीन व उम्मती आख़िरुल उमम ओ कमा क़ाल फरमायो आऊं सभिनी पैगंबरनि में आख़िरी पैगंबर आख़िरुल अंबिया ऐं मुंहिंजी उम्मत सभिनी उम्मतनि में आख़िरी उम्मत आहे तंहिंजे करे मुंहिंजा भाइरो इहो हिकु हसास मसइलो आहे जंहिं मसइले ते हिन वक़्तु कुझु अजीब ग़रीब ख़बरूं हलनि पियूं ऐं मीडिया ते पंहिंजो इलाइक़ो जेको आहे उहो जेके माण्हू अल्लाह जे प्यारे पैगंबर जी नबुवत में ख़ातमुन नबिय्यीन मञण जा इनकारी आहिनि उन्हनि माण्हुनि जे परिचय लाइ हालांकि अल्लाह जे पैगंबर जे इम्तियाज़ जे दिफ़ा जे लाइ जेकॾहिं सहाबा जो दौर ॾिसो आख़िरी सहाबा जो दौर ॾिसो सहाबा जे दौर में अल्लाह जे पैगंबर जे इन तक़द्दुस इन इम्तियाज़ जे दिफ़ा जे लाइ सहाबा किराम क़ुर्बान ॾिनियूं मुसैलमा क़ज़्ज़ाब अल्लाह जे पैगंबर जी उम्र जा आख़िरी ॾींहं आहिनि नबुवत जो दावो करे थो अल्लाह जे पैगंबर जी उम्र जा आख़िरी ॾींहं आहिनि नबुवत जो दावो करे थो मथां अल्लाह जा प्यारा पैगंबर फौत थी वञनि था अल्लाह जे पैगंबर जे वफ़ात खां पोइ सही बुखारी जी रिवायत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु सहाबा जो लश्कर तैयार करे थो जेके फ़क़त इन ॻाल्हि ते विढ़नि था त को दज्जाल आहे को कज़्ज़ाब आहे जंहिं अल्लाह जे पैगंबर जे मनसब जी दावा कई आहे त आऊं पैगंबर आहियां मुसैलमा कज़्ज़ाब सहाबा किराम निकता सहाबा विड़िया अल्लाह अकबर यमामा जी जंग लगी जंग यमामा ऐं मंज़र उहो ई हो जेको जंग हुनैन ऐं जंग औद वारो अहिड़ा ज़ालिम हुआ अल्लाह जे पैगंबर अञा मौजूद आहिनि मुसैलमा ते ईमान आणण वारा अलाए केतिरा समय हज़ार थी विया हुआ अल्लाह अकबर जंग लगी जंग में सहाबा किराम के अंदर अल्लाह अकबर आरदी तौर ते इंतशार थी वियो हुयो अनस बिन मालिक अचनि था साबित बिन कैस रज़ी अल्लाह अन्हु वटि अची ॾिसनि था साबित बिन कैस हिकु एहराम वारी कंडीशन में आहे एहराम वारी पोजीशन यानी कफन पाए वेठो आहे ऐं जेको असां खुशबू जेका खुशबू वारनि खणे चाचा तव्हां वेठा आहियो बाबा अचां सैयदना साबित बिन कैस जंग लाइ पहुतो अॻी सफ़ में वेठो जंग लगी जंग के अंदर सहाबा किराम में इंसार पइजी वियो हलियो आरज़ी तौर ते शिकस्त याफ़्ता थी विया हलिया अनस बिन मालिक भॼंदो आयो साबित बिन कैस खे चयो त अल्लाह चाचा अल्लाह जे पैगंबर जा सहाबा आरज़ी तौर ते सभु टिड़ पकड़ थी विया आहिनि कि हट पोइ ते असीं अल्लाह जे पैगंबर जे दौर में विढ़ंदा हुआसीं पहिरीं सफ़ खां पोइ ते कोन हटंदा हुआसीं बि समा अवतुम अक़रानकुम अवां पंहिंजे मद मुक़ाबिल दुश्मननि खे कहिड़ो मोह ॾेखारियो आहे जो अवां पोइ ते विया हलिया ऐं दुश्मन ते हावी थी वियो हलियो उन खां पोइ अल्फाज़ चवनि था अल्लाहुम्मा इन्नी अबरउ मिम्मा जाअ बि हाउलाई व आज़रु मिम्मा सना हाउलाई या अल्लाह दुश्मननि जेको कयो आऊं बरी बेज़ार जेको मुंहिंजे साथियुनि खां जेको पसपाई थी आहे आऊं मर्द खां आहियां
पोयो पंहिंजो जेको पंहिंजो कफन हो कफन पाए विड़े थो ऐं विड़ंदे विड़ंदे शहीद थी वेंदो। अल्लाहु अकबर। सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि, सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि। जंहिं शख़्स सैयदना हमज़ा रज़ी अल्लाह ताला शहीद कयो हो, वहशी बिन हर्ब रज़ी अल्लाह ताला, चए थो अॼु मुसैलमा कज़्ज़ाब जे ख़िलाफ़ जंग आहे, अॼु मुसैलमा खे क़त्ल करे जेको हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मुंहिंजे हथां शहादत थी वियो बा लाइन्स। उन खां पोइ टिपी मैदान में अचे थो ऐं ॾिसे थो साम्हूं मुसैलमा कज़्ज़ाब मौजूद आहे, चए थो ईअं मूंखे लॻो जे कणक रंगो उठ हुजे, अहिड़ो कंधार हुजे, कणक रंगो उठ, वार विकिरल कंधार मुस मौजूद हुजे। चए थो चिटे करे मूं हुनखे तीर ठोकियो, सिधो हुनजी छाती में लॻो ऐं पार थी वियो हलियो। ही जीअं ई किरण लाइ अञा मुड़ियो ई हो, हिकु अंसारी साहबी हो, उहो चढ़ी वियो हलियो ऐं हुनजे कंध जेको हो सो कंध कपे करे फिटो कयसि। अनस बिन मालिक फरमाए थो, मुस्लिम हाकिम जी रिवायत है, इन जंग में सिर्फ अंसार साहबा 70 शहीद थिया हुआ। खत्म नबूवत जो मसलो कोन्हे, मामूली मसलो कोन्हे, ही ईमान जी गैरत जो मसलो आहे, मोहम्मद करीम सां वफा जो मसलो आहे। मोहम्मद करीम ते सच्चो ईमान ऐं सच्ची मोहब्बत जो मसलो आहे। उनजे करे असांखे ख़बरदार रहणो आहे, पंहिंजे सच्चे मुहिब हुजण जो सबूत ॾियण जे लाइ अमली किरदार अदा करणो आहे। अल्लाह जे पैगंबर सां प्यार करियो ऐं इंसान जो जज़्बो इहो हुजे त जेकॾहिं इन मसइले में चिराम थी त हिकु मोमिन अल्लाह जे पैगंबर जे इन ताज ख़त्म नबूवत जे दिफ़ा जे लाइ जेकॾहिं हुकूमत असांखे हुकुम कयो त असां पंहिंजो जानियूं कुर्बान करे छॾींदासीं। इहो हुकूमत वक़्त जो फर्ज़ आहे त अल्लाह जे प्यारे पैगंबर जो जेको इम्तियाज़ आहे, जेको अल्लाह तरफ़ां नसीब थियो, उनजो दिफ़ा करे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो अल्लाह ताला उनखे इहो इदा नसीब फरमायो। अॼु ताईं कादियानी काफ़िर आहे, कादियाननि जी जेका इबादतगाह आहे उहा कादियाननि जो माबद ज़रूर आहे, मस्जिद नालो हराम आहे। उन्हनि जी माबद जे अंदरि अज़ान ॾियण जी उनखे इजाज़त कोन्हे, पंहिंजे लिटरेचर जी तशहीर जी उनखे इजाज़त कोन्हे। जॾहिं अहिड़ो ई बदतरीन काफ़िर आहे, आम गैर मुस्लिम बहितर आहिनि हिन खां, छो उहे चिटा आहिनि। हिननि जो रवैयो मुनाफ़िक़ाना रवैयो आहे। ही अल्लाह जा दुश्मन आहिनि, अल्लाह जे प्यारे पैगंबर जा दुश्मन आहिनि, मुसलमान जा दुश्मन आहिनि। तव्हांखे ख़बर आहे 1974 में जॾहिं हिननि खे काफ़िर करार ॾिनो हुयो, तॾहिं सभई शागिर्दनि खे इन्हनि माण्हुनि कुटे कुटे ज़ख़्मी करे फाड़ करे इन्हनि माण्हुनि रेल जी बोगियुनि में साड़े मारियो। उन खां पोइ तहरीक हली हुई, जंहिं तहरीक जे नतीजे में हिननि खे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सरदारी जे अंदरि क़यादत जे अंदरि हिननि खे काफ़िर करार ॾिनो वियो हो। उनजे करे दुश्मन आहिनि अल्लाह जा, अल्लाह जे पैगंबर जा ऐं पूरी उम्मत मुस्लिमा जा। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला जेके इस्लाम जा तक़ाज़ा आहिनि, जेके उसूल आहिनि, उहे उसूल पूरा करणु, उन ते क़ाइम रहण जी नसीहत फरमाए, ईमान ते क़ाइम रखे, ईमान ते ख़ात्मो फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।